तो जलाल चांडी जो 1985 जो एक एल्बम तव्हांजे लाइ खणी आया हूँ जेको कलाम जे सूरत में आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ख़बर आहे 1970 85 90 जे ॾहाके में एल्बम कैस्टनि जी सूरत में निकिरंदा हुआ ऐं खोड़ सारा एल्बम कैस्टनि जी सूरत में, जिन्हनि में 4 खां 5 कलाम 8 कलाम बि हूंदा हुआ, जिन्हनि में इहे कलाम माण्हू ॿुधंदा हुआ दोस्तों। परवाज़ा खोड़ सारा परवाज़ थी विया परवाना, अहिड़े क़िस्म जो एक कलाम आहे, पुराणो कलाम आहे हिन जो। आइडियो ऐं वीडियो एतिरो साफ़ बि कोन्हे को, लेकिन कलाम पुराणो ऐं बहितरीनु कलाम आहे। जलाल चांडियो वीडियो जी सूरत में ॻाए पियो हिकु महफ़िल में, जेको तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। उमेदु आहे त तव्हांखे कलाम पसंदि बि ईंदो ऐं तव्हां कलाम ॿुधी इंजॉय बि कंदव दोस्तों। जलाल चांडी जा लखनि जी तादाद में सिंध में परस्तार आहिनि ऐं लखे माण्हू जलाल चांडी खे चाहिनि था, दिलि सां अॼु ताईं बि चाहिनि था। ऐं तव्हां ऐं असांखे बि इल्मु आहे त माण्हू जलाल चांडी खे ॿुधणु पसंदि कनि था दोस्तों। तव्हां हे कलाम ॿुधो, कलाम सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब